कश्मीर के गेलपुर वाले इलाके में कुछ ॾींहं पहिरियां शर जखराणी तकरार जो मुख्य किरदार धाड़ेल राणो शर जो वीडियो बयान सोशल मीडिया ते वायरल थियो है। जंहिं तकरार में SHO करमपुर नबी जखराणी शदीद ज़ख़्मी थियो। धाड़ेल राणो शर जो वधीक छा चवण आया चो तो ॿुधूं था संदसि वीडियो बयान में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं राणो शर ॻाल्हायां थो। दोस्तों जेकी कल जखराणी असांजो जहिड़ो चयो आहे, जेको जंहिं ॻाल्हि ते जहिड़ो चयो आहे उहो मां बयानु पंहिंजी ज़बान सां नथो करे सघां। पर ॻाल्हि ॿुध दोस्तनि किन ॿुधो बि हूंदो, जंहिं ॻाल्हि गैरत वारो इंसानु हूंदो त उनखे ॻाल्हि वणी बि न हूंदी। पर जो बेगैरत इंसान खे पोइ मिड़े वणियल आहे उहो हिकिड़ो ई पाड़ो आहे, मां ॼाणी पाड़ो आहे, उहो मूंखे सभु ख़बर आहे। जिते उनजा मिट आहिनि, जिते माइट आहिनि, मां उनजी बि कोशिशि में आहियां। अल्लाह जे हुकुम सां मां उन सां पुॼंदुमि। कल्ह हुनखे मां टाइम ॾिनो, टाइम ते पुॻो। बाक़ी हाणे जेको जखराणी क़ौमियत करनि था, जखराणी खे सही ॻाल्हि कोन्हे का। जो जखराणी गैरतमंद हूंदो त इहो हिकिड़ी मच्छी जार में किनी हूंदी आहे, सभु जार किनो न हूंदो आहे। पर ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं हिकिड़ो तव्हांजो जखराणी किनो अची पियो आहे त उनखे ॿाहिरि कढो, उनखे चिटके चाढ़ियो वञे त उनखे ख़बर पोइ पवंदी। बाक़ी हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं घणो करमपुर खां SHO आयो आहे, उहो पंहिंजो पाण में विड़ी करे अलाए छा में किथे फटी छो आहे, अलाए किथे धाड़लनि मुक़ाबिलो छो था। हाणे हिते ॼाणाइनि था त यार शरण कयो आहे, असां कयो आहे, असां न कयो आहे। मां कॾहिं न कयो आहे। मां सां सूबेदार आहे शफ़ी मोहम्मद बंगवार, उहो मूंसां गॾु सॼी शाम ताईं बीठो रहियो आहे। मां कोन जखराणनि जा घर ख़ाली बि उन करवाया आहिनि। हिकिड़ो ट्रैक्टर बोलनि हुयो अॻु में। कश्मीर भरिसां गेलपुर वाले इलाके में जखराणी बिरादरी जो ॻोठ मथां शर बिरादरी हथियारबंदनि जे हमले खे रोकण लाइ ज़िले कश्मीर पुलिस ऑफिसर SHO करमपुर नबी जखराणी हथियारबंदनि जी फायरिंग में मथे में गोली लॻण सबबि शदीद ज़ख़्मी थी पियो हो। गंदी जोगी हालत में इलाज लाइ रहीलाल खान अस्पताल दाख़िल कयो वियो। 17 ॾींहं हुन मारे छॾिया, अॻु में खई आहे, उनको खणण खां बाद 17 ॾींहंनि खां मारे छॾिया। उहा पुलिस ख़बर आहे, असांजी सादकाबाद शहर खां खई अथनि, उनको पुलिस FIR बि कटी आहे। उहो जखराणी बि बदल आहे, पुलिस में आहे। ॿ टे ॿिया बि माण्हू आहिनि जेका इहे कमु कंदा आहिनि। कहिड़ियूं बि असांजूं ॿ टे उन ज़ाया कयूं आहिनि, या हिकु औरत असांजी न, ॿ टे उन कयूं। हिकिड़ा माण्हू ग़रीब आहिनि, क़ौमियत न पुॼण जहिड़ा आहिनि, इहो वाक़िया कंदो रहंदो। पर अल्लाह जो हुकुम सां अल्लाह ताईं भलाई कंदो। मुंहिंजी दोस्तनि खे इहा रिक्वेस्ट आहे। बाक़ी ॿिया बि मुंहिंजी चोर नज़रनि में आहिनि। अल्लाह जे हुकुम सां हाणे जखराणी सां मां हिकु पाणी कयो आहे, कुझु न कुझु। बाक़ी ॻाल्हि आहे ईअं, बाक़ी रही ॻाल्हि आहे जेकी ॿियूं क़ौम आहिनि, अल्लाह जे हुकुम सां उन्हनि खे बस्ट न कंदुमि कोन। हिकिड़ो जा चवंदा आहिनि सिर बनी ते या वञी ते। हाणे जा सिरनि में हथनि सिरनि जा सौदा आहिनि, जंहिंखे इहा मज़ाक फबदी कॾहिं न थींदी। बाक़ी अल्लाह साईं बहितर कंदो। महिरबानी।